हेलो दर्शकों, कीअं आहियो? मज़े में? બધું સારું? કેમ છો? મજામાં? कसं काय? बरं आहे का? अरे अगदी बरं आहे. केमन आजो आजी? भालो आजी. चलो, जय झूलेलाल. तव्हांजी कल्पना दीदी हाज़िर आहे. अचो त अॼु अहिड़ी नीति अपनायूं जंहिंमें तूं बि रहो मां बि रहां. त चवणी आहे तूं बि रहो मां बि रहां. असीं सभु गॾिजी मिसजी रहूं. केरु कंहिंखे ॾुखाए न, केरु कंहिंजे शइ में अखि न विझे, केरु कंहिंखे हड़प करणु न चाहे. इहा नीति अपनाईंदासीं न, हिक ॿिए सां प्यारु कंदासीं त असांखे एॾी ख़ुशी मिलंदी. ऐं जॾहिं असांखे ख़ुशी मिले थी तॾहिं असीं उहा ख़ुशी विरहायूं था, बाटियूं था, ख़ुशि था थियूं. जॾहिं असां ख़ुशि त समाज ख़ुशि. छो? छाकाणि त जेकॾहिं असांखे ख़ुशी आहे त असीं कंहिंसां ॻाल्हाईंदासीं त उहे ख़ुशीअ जा अखर पिया निकिरंदा, ख़ुशीअ जा लफ़्ज़ पिया निकिरंदा. कंहिंखे ॾुखाईंदासीं न. छो? हीअ दुनिया आहे, हीअ समाज आहे. इन में भैया तूं बि रहो मां बि रहां. अचो त गॾिजी मिसजी रहूं, कंहिंखे ॾुखोयूं न, सभिनीनि सां प्यार सां हलूं. जेके बि असांजे समाज में आहिनि उन्हनि सां असीं प्यारु वंडियूं. छो? छाकाणि त प्यारु वंडण सां प्यारु वधंदो आहे. नफ़रत वधण सां नफ़रत वधंदी. पोइ अहिड़ी ॻाल्हि असां छो कयूं जंहिंमां ख़राबी पैदा थी? अचो त अॼु असां पाण सां पिरनि कयूं, वचन ॾियूं त असीं सभिनीनि खे प्यार सां हैंडल कंदासीं. तूं बि रहो मां बि रहां. हीअ ज़मीन तुंहिंजी बि मुंहिंजी बि, हीउ घरु तुंहिंजो बि मुंहिंजो बि. हर को पंहिंजे घर में रहंदो न. मां थोरी तुंहिंजे घर में अची रहंदसि या हू थोरी मुंहिंजे घर में अची रहंदो न. पर पाण में जेके बि नंढा वॾा आहियूं, हिकु घर में रहूं था, हिकु कुटुंब में रहूं था, समाज में रहूं था, ओड़े पाड़े में रहूं था, त सभिनीनि सां इहा नीति अपनाए हलूं. तूं बि रहो मां बि रहां. तूं बि ख़ुशि थी मां बि ख़ुशि थियां. तूं बि प्यारु वंड मां बि प्यारु वंडियां. प्यार सां प्यारु वधंदो रहंदो. भॻवानु ॾिसंदो त अरे हीअ त प्यारु वंडींदड़ ॿार आहिनि, त छो न मां इन्हनि खे अञा बि मथे आणियां. भॻवानु ख़ुशि, भॻवानु ख़ुशि त असांखे उहो ख़ुशि रखंदो, सदाईं ख़ुशि रखंदो. त ठीकु आहे, अॼु इहा नीति अपनाईंदासीं. अॼु खां तूं बि रहो मां बि रहां. बाए. वरी मिलंदासीं ॿी चवणीअ सां.